मौजूद सामीन वॉइस ऑफ इंडस टीवी सथ पारां सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियनि खे कल्चर डे जूं अणगणियूं वाधायूं। कल्चर हिकु अणखुटेज़ार ख़्याल जज़्बे ऐं अमल जो नालो आहे। सकाफ़त लफ़्ज़ जी लुग़वी माना अकुल वधाइण आहे। इस्तिलाही माना इंसान जी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। जीअं त इंसान जो तालुक़ उन ज़मीन सां आहे जिते उहो रहे थो, तंहिं करे उन ई ज़मीन जी साख़त, आबहवा, नहरूं, आबादी, जानवर, पखी पखण, जीत जणिया, वण टिण, गाह ऐं ॿूटा, घर घाट संदसि ज़िंदगीअ ते असर अंदाज़ थियनि था। उन ई माहौल मुताबिक़ ई हू पंहिंजी ज़िंदगीअ खे आसानीअ सां गुज़ारण लाइ पोशाक पाए थो, खाधो खाए थो, अक़ीदा रखे थो, धंधा पेशा इख़्तियार करे थो, रस्मूं रवाज जोड़े थो ऐं उन्हनि खे बयानु करण लाइ पंहिंजी ॿोलीअ में लफ़्ज़नि ऐं इस्तिलाहनि जो इज़ाफ़ो करे थो। सकाफ़त में केतिरियूं ई शयूं अची वञनि थियूं। मज़हब, तहज़ीब, तमदुन, लिबास, ॿोली, ज़राइत, ज़हनी तरक़ी, इंसानियत जो ज़हूर, अख़्तियार, आदाब, उथणी वेहणी ऐं रीतूं रस्मूं वग़ैरह। मजमूई तरह तर्ज़ मुआशरत खे ई सकाफ़त जो नालो ॾिनो वञे थो। अंग्रेज़ीअ में सकाफ़त लाइ कल्चर लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, जंहिं इस्तिलाह जे मफ़हूम में ज़हनी तरक़ी, आदाब ऐं अख़लाक़, तहज़ीब ऐं तमदुन जूं ख़ुसूसियतूं अची वञनि थियूं। साईं जीएम सैयद पंहिंजे किताब सिंधी कल्चर में लिखे थो त सिंधी कल्चर जमहूरियत जे रस्ते जो हामी आहे, जंहिं मूजिबि हर हिकु माण्हू, क़ौम, मज़हब, मुल्क ऐं नस्ल जी जुदागाना वजूद ऐं हक़ ख़ुदि इरादे जो तरफ़दार आहे, जंहिं करे हर फ़र्द जे इज़हार राय, तक़रीर, तहरीर ऐं जमायत साज़ीअ जो हक़ तस्लीम कयो वञे थो। हू माण्हुनि, क़ौमुनि, मुल्कनि ऐं नस्लनि में मसावात आणणु घुरे थो। हू नज़रिए या मज़हब जे नाले में पैदा कयल लाइक़ ऐं अणलाइक़, मज़बूत ऐं हीणे, धणियल ऐं ढिकारियल, तरक़ी याफ़्ता ऐं पुठिते पियल मसनूई तफ़ावतनि खे नथो मञे। हू हर अॻिराई, ॾाढाई, तशदद जे ज़रिए ॿियनि जे मथां तसलत क़ाइमु करण जे ख़िलाफ़ु आहे। पोइ उहो तसलत मज़हब, बरगज़ीदा क़ौम या नज़रिए जे नाले में छो न क़ाइमु कयो वियो हुजे। हू सभु पिणीअ में पसे थो। कशे तीर कमान मां मियां मार मुंहुं में आए तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। इहा हुई साईं जीएम सैयद पारां कल्चर जी कयल वसफ़। तहज़ीब सकाफ़त जी हिकु शाख़ आहे। कंहिं क़ौम जी ज़हनी, फ़िक्री ऐं रूहानी मंज़रनामे खे सखावत चइबो आहे, जंहिंमें मज़हबी रस्मूं, तहज़ीबी क़दुर, तारीख़ी रवायतूं, मुआशरती रवाज, मजलिस जा आदाब, रूहानी अक़ीदा, ग़िज़ाई आदतूं, लिबास, ॿोली, अदब, रहणी कहणी, इबादत जा तरीक़ा, ॻाइण वॼाइण, साज़ सुरूद, नचण टिपण जा अंदाज़, ॿारनि जा रांदीका, औरतुनि जा ज़ेवर, रोज़मर्रा में इस्तेमालु थींदड़ थांव, सेबे टोपे जा नमूना, ज़हनी जिस्मानी तफ़रीह, खेल, तमाशा, उर्स, मेला, ईदूं ऐं मज़हबी ॾींहुं शामिलु थियनि था। जदीद तहक़ीक़ मूजिबि मज़हब, तारीख़, जाग्राफ़ी, ॿोली ऐं लिबास खे सकाफ़त जे बुनियादी अनसरनि में शुमारु कयो वञे थो। इहो ई सबबु आहे जो असां वटि कुझु सालनि खां सकाफ़त खे उजागर करण लाइ हर साल 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं या कल्चर डे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें न रुॻो वॾा पर ॿार, औरतूं, उमिरि रसीदा बुज़ुर्ग बि
शरीक थी पाण मल्हाईंदा आहिनि। हिन ॾींहं खे एॾे त वॾे जोश सां मल्हायो वेंदो आहे जेतिरो शायदि ई कंहिं ईद वग़ैरह ते बि जशन थींदो हुजे। गुज़िरियल साल इक़रा यूनिवर्सिटी कराचीअ मां छोकिरियुनि जी हिकु रैली निकिती हुई। छोकिरियुनि अजरक, पटको, टोपी ऐं अछी ड्रेस पाए वॾनि गाॾियुनि जे काफ़िले सां सॼी कराचीअ में जुलूस कढिया हुआ ऐं सॼी कराची नियाज़ हुमायूनीअ जे हिननि ॿोलनि सां गूंजे उथी हुई त सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई। कोई महबूब यादुनि में मुश्के जीअं, कोई मासूम पींघे में मुर्के जीअं, माओ जे रूह में रास लोलीअ जियां, कुंवार जे ज़हन में कंहिं त पिरोलीअ जियां, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई। सब्ति हसन पंहिंजे किताब पाकिस्तान में तहज़ीब का इर्तिका में कल्चर बाबति लिखे थो त कंहिं मुआशिरे जे बामक़सद तख़लीक़ुनि समाजी क़दरनि जे निज़ाम खे तहज़ीब चइजे थो। तहज़ीब मुआशिरे जी तर्ज़ ज़िंदगी ऐं तर्ज़ फ़िक्र वो अहसास जो जोहर थिए थी। उन्हीअ करे ज़ुबान, आलात, औज़ार, पैदावार जा तरीक़ा, समाजी रिश्ता, रहणी कहणी, फ़नून लतीफ़ा, इल्म व अदब, फ़िलसफ़ो, हिकमत, अक़ीदा, अख़लाक़ी क़दुर, आदतूं, क़िस्सा, रस्मूं ऐं रवायतूं, इश्क़ ऐं मोहबत ऐं ख़ानदानी तालुकात वग़ैरह तहज़ीब जे दायरे में अची वञनि था। कंहिं ॾाहे चवाणी त जेके माण्हू पंहिंजा क़ौमी किरदार, कल्चर ऐं ज़ुबान महफ़ूज़ ऐं सलामत रखण में कामयाबु थियनि था से घणो वक़्तु सियासी ग़ुलामीअ में नथा रहनि। सिंध जो कल्चर घणो क़दीम आहे। सिंध जी सरज़मीन पंहिंजे मशहूरु शहरनि, शाहूकार बंदरनि, ज़रख़ेज़ी ऐं शादाबीअ सबबि बैनुल अक़वामी मर्कज़ रही आहे। हिन वक़्तु सॼी सिंध पंहिंजे कल्चर खे बचाइण लाइ, पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ नए रंग ऐं ढंग सां उथी निर्वार थी आहे। सा ज़रूरु हिकु ॾींहुं ग़ुलामीअ जूं ज़ंजीरूं तोड़े फ़तहयाब थींदी। साईं GM सैयद सक़ाफ़त में ॿियनि शयुनि सां गॾु मोहबत वारे नुक़्ते जो बि इज़ाफ़ो कयो आहे। इन करे अचो त हिन ॾींहं खे सक़ाफ़त सां मोहबत जो ॾींहुं करे मल्हायूं। न रुॻो एतिरो पर जीअं त हिन वक़्तु सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जूं ॻाल्हियूं हलनि थियूं, वफ़ाक़ पारां अहिड़ा नोटिफिकेशन पिणु जारी थी चुका आहिनि। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त हिन वक़्तु हिन साल 6 डिसंबर ते असां जेको सक़ाफ़ती ॾियारो सॼी सिंध में मल्हाईंदा आहियूं त उहो ॾींहुं असां कराचीअ वञी ॿेटनि वारी जाइ ते मल्हायूं त जीअं असांजो ॿेटनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो इज्तमाही मेड़ाको, इज्तमाही एहतजाज सॼी दुनिया ताईं पहुची सघे ऐं असांजो हीउ मैसेज बैनुल अक़वामी सतह ते बि वञी सघे। छाकाणि जो जॾहिं क़ौमूं उथंदियूं आहिनि त उहे इनक़लाब बर्पा कंदियूं ई आहिनि ऐं हीउ वक़्तु, हीअ घड़ी असांखे मुसबत तरीक़े सां नओं माहौल जोड़े हिकिड़ो मैसेज ॾियण जी घड़ी आहे। तंहिं करे अचो त 6 डिसंबर ते कराचीअ ॾांहुं पंधु करियूं। दोस्तो, वॉइस ऑफ इंडस TV 60 पारां असां अॼु सक़ाफ़ती ॾींहं ते नंढड़ी डॉक्यूमेंट्री अव्हांजे अॻियां पेश कई। हिन डॉक्यूमेंट्री खे न रुॻो ॿुधो पर हिन डॉक्यूमेंट्री खे एतिरो त शेयर करियो जो सॼी दुनिया ताईं असांजो हीउ पैगाम पहुची सघे, असांजो हीउ मैसेज फैलिजी सघे ऐं असांजो हीउ मोहबत वारो जेको एहतजाज आहे उहो बि बैनुल अक़वामी सतह ताईं वञी सघे। छाकाणि जो हीउ ॾींहुं असांजे लाइ केतिरनि ई ईदुनि खां मथे आहे। असांजे लाइ
ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। सकाफ़त हर क़ौम जी पंहिंजी थींदी आहे, सकाफ़त हर मुल्क जी पंहिंजी थींदी आहे, पर असां सिंधी माण्हुनि उन सकाफ़त खे नओं वेस पारायो आहे, उनखे नओं रंग ॾिनो आहे त असांजे उन्हनि रंगनि जी ख़ुशियुनि में सॼी दुनिया भरपूर नमूने सां शामिल थी सघे। ऐं हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।